अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं। तालका मांझंद जे शहरनि में महांगाई जो जिन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो। ग़रीब अवाम परेशानी जो शिकार। ख़बर मूजिबि तालका मांझंद जे मुख़्तलिफ़ शहरनि सन मांझंद, लाखा, खाणोट, अलियाबाद, मंसूराबाद, शाह अवेस ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि में महांगाई उरूज ते। महांगाई जे ख़िलाफ़ नौजवान सुमरा एताज जे अॻवाननि नेशनल प्रेस क्लब सन में एहतजाज रिकॉर्ड करायो। अॻवाननि साजन सुमरो, मजीद सुमरो, नवीद सुमरो ऐं ज़हीर सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, इमरान ख़ान जी हुकूमत में उमेदूं हुयूं, पर हिन हुकूमत त ग़रीबनि जा लाह कढी छॾिया आहिनि। असां वस वारनि खे ऐं डीसीओ जाम शोरो खे अपील था कयूं त हू तालका मांझंद जो दौरो करे ऐं जेके दुकानदार इज़ाफ़ी रेट वठनि था उन्हनि ते कंट्रोल करायो वञे। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम। हाँ बस पहुंच रहा हूँ। चाय नहीं पियोगे? अम्मी मीटिंग है, लेट हो जाऊंगा। टपाल दानेदार, बेबेहतरीन रंग, खुशबू और जायका। तुम्हारी मीटिंग? लेकिन ये मीटिंग भी तो जरूरी है। तो फिर चलती रहे तुम, मैं और एक कप चाय। टपाल दानेदार।